पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान आगा सिराज दुरानी आमदनी खां वधीक असासन वारे केस में ज़मानत वारी दरख़्वास्त वापसि वठी छॾी। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच आगा सिराज दुरानी ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासन वारे केस जी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान आगा सिराज दुरानी जे वकील दलील ॾींदे चयो आहे त नेब तरमीम खां पोइ केस तब्दील थी वियो आहे। बेनामी ज़मानत वारे कानून समेत ॿिया कानून तब्दील कया विया आहिनि। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेकॾहिं एहतिसाब अदालत में ज़मानत थी सघे थी त हिते केस न हलायो। छा इहो केस 50 करोड़ खां घटि आहे? नेब जे वकील चयो आहे त सिराज दुरानी जो केस अरबें रुपयनि जो आहे। हाई कोर्ट जो फ़ैसिलो एहतिसाब अदालत में ॿुधो वेंदो। फ़ैसिले में केतिरियूं ई ऑब्ज़र्वेशन ॾिनियूं वयूं आहिनि। जस्टिस मंसूर चयो आहे त हाई कोर्ट जे ऑब्ज़र्वेशन सबबि केस एहतिसाब अदालत में नथो हली सघे। डिप्टी प्रोसिक्यूटर नेब जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट उन खां अॻु बि केतिरा ई केस ट्रायल कोर्ट ॾांहुं मोकिले चुकी आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त नेब तरमीमुनि जो केस अल्तवा में आहे। हाणे उन ते तबसरो नथो करे सघां। जस्टिस आयशा मलिक चयो आहे त तरमीमुनि मां फ़ाइदो हासिल करण लाइ मातहत अदालत में ज़मानत जी दरख़्वास्त दाख़िल करणी पवंदी। दरख़्वास्त वापसीअ जी बुनियाद ते उकलाईंदे सुप्रीम कोर्ट चयो आहे त हाई कोर्ट जे ऑब्ज़र्वेशन जो केस ते असरु न पवंदो।